नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे सांगड़ मां ख़बर ॾींदासूं। सांगड़ भरिसां पेरूमल थाणे जे हद में चोरनि हथां भाॻियो मारिजी वियो आहे। मारिजी वियल भाॻियो उतमु भील जो लाश पेरूमल मां सांगड़ मुंतकिल कयो वियो आहे, जिते पोस्टमार्टम कयो पियो वञे। ॿुधायो पियो वञे त राति देर सां पेरूमल भरिसां ॻोठ में चोरी जे इरादे सां आयल हुआ। भाॻियनि चोरनि खे ॾिसी सुजाग थी पिया, जंहिं ते हथियार बंदनि फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं ते भाॻियो मारिजी वियो आहे। मारिजी वियल भाॻियो जो लाश खे पुलिस पोस्टमार्टम सांगड़ आंदो वियो। पुलिस पोस्टमार्टम बाद वारसनि पारां मारिजी वियल उतमो भील जो लाश प्रेस क्लब आॾो रखी अचजे मुज़ाहिरो कयो। मारिजी वियल नौजवान जे वारसनि दाईंदे चयो त असां सां ज़ुल्म थियो आहे, असांजे नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे। प्रेस क्लब आॾो धरणो हणी वेठलनि वटि SSP सांगड़ उस्मान गनी पहुची इंसाफ़ जी ख़ातिरी कराए, जंहिं बाद नौजवान जे वारसनि पारां धरणो ख़त्म कयो वियो। जी आज सुबह वाक़या हुआ है। अनफॉर्चुनेटली कोई चोरी करने के नियत से आए थे उनकी भैंस को, और जब उसको फॉलो किया तो वहाँ पे फायरिंग का एक्सचेंज हुआ। इसमें हुआ है, मैं इसके लिए खुद अभी पेरूमल जा रहा हूँ और होपफुली विल कंट्रोल द सिचुएशन। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।